जय झूलेलाल दोस्तों। ॾियारीअ जो त्योहार और ये रंग बिरंगी हटरियूं। हाँ, असां सिंधियुनि जो जेको ॾियारीअ जो त्योहार थींदो आहे हटरियुनि सां थींदो आहे, जंहिंमें असां इहे हट जेके आहिनि घर में लक्ष्मी माता जी जेॾीमहिल पूॼा कंदा आहियूं त हट इहे रखंदा आहियूं। पर इन्हनि जी तयारी जेका आहे असांजे उल्हासनगर में महीनो पहिरियों ई थींदियूं आहिनि। इहे कारीगर ॿाहिरिनि शहरनि मां ईंदा आहिनि और हिते अची करे इहे हटरियूं तयारु कंदा आहिनि। ॾिसो, इहे मिटीअ ऐं छेणे जूं ठहियल हूंदियूं आहिनि। हिन तरह स्टूल वांगुरु हिकु बेस तयारु कंदा आहिनि। जीअं मां ॿुधायोमांव, इन में मिटी ऐं छेणे जो इस्तेमालु कयलु हूंदो आहे। इन जो रोल ठाहे करे हिन तरह ॾिसो हटरियूं तयारु कंदा आहिनि और उनखे वरी पोइ सुकण लाइ रखंदा आहिनि। ॿारु नंढो वॾो ॿुढो सभु इहे कारीगर जेके आहिनि मिली करे हिते सॼो ॾींहुं हटरियूं तयारु कंदा आहिनि। शाबाश आहे इन्हनि कारीगरनि खे जो उस में और कॾहिं कॾहिं त हिते बारिश बि पइजी वेंदी आहे, जंहिंमें इहे मटीअ जूं जेके हटरियूं आहिनि उहे बि आलियूं थी वेंदियूं आहिनि। पर सल्यूट आहे इन्हनि खे जो हेॾी उस में बारिश में वेही करे इहे हटरियूं हिते तयारु कनि था। उहो बि असांजे लाइ, जीअं असांजी ॾियारी जेका आहे सुठी वञे और असां पंहिंजी लक्ष्मी माता जी पूॼा करे सघूं इन्हनि हटनि सां। ॾियारीअ जी सभिनी खे वाधायूं। जय झूलेलाल।